मां आहियां सौराब सूमरो जिते मौजूदु आहियां मां सखर में पंहिंजे शहर में पंहिंजी जनमभूमि में। सो अॼु सोहेल मेमन साहब असां सां गॾु आहे जेके एडवोकेट आहिनि। हिननि जो बि तालुक़ु हिते रोड़ीअ सां आहे सखर सां ऐं हिननि जा वॾा एफर्ट्स आहिनि गुज़िरियल को 10-12-15 सालनि खां इन कम में लॻल आहे। हालांकि हिननि जो कमु त वकील आहिनि, हीअ पाण केस वग़ैरह विढ़ंदा रहंदा आहिनि ऐं हिन में ॾाढो मसरूफ़ बि हूंदा आहिनि। पर जीअं त हीअ हिन मिटीअ जो ख़मीर हिननि में शामिलु आहे त हिननि खे हीअ लैंसडाउन ब्रिज ॾिसी करे पुल ॾिसी करे थोरो ॾुख थींदो हुयो त यार छो न हिन खे बि सिंगार जे लंडन जी टावर ब्रिज वांगुरु या ऑस्ट्रेलिया जेका सिडनी में आर्च ठहियलु आहे उन पुल वांगुरु हिनखे ठाहिजे संवारजे सिंगार जे। सो हुननि एफर्ट्स वरिता ऐं सोहेल मेमन साहब वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं ईद जे ॾियारनि में असां ॾिठोसीं त माण्हुनि जेका हालत कई लैंसडाउन ब्रिज सां या पार्कनि सां, त तव्हांजा वीडियोज़ बि ॾिठासीं। तो छा चवणु चाहींदो जेके एफर्ट्स वरिता आहिनि की सिंध गवर्नमेंट बि ऐं कोर्ट ताईं बि तव्हां वियो हे त तव्हां अॼु ईद जे चोथे ॾींहुं टे ॾींहं आया त बि ॾिसो तव्हां बीहो था त माण्हुनि जा कटक तव्हां था उन्हनि ॾींहंनि में तव्हां अचो आहे त तव्हां हिते लखे माण्हू मोहबत था कनि ज़ाहिर आहे। ऐं असुल में साईं हीअ ॿुधायो मूं तव्हांखे अर्ज़ु आहे त हीअ पुल जी हालत ख़राबु हूंदी। मां पाण अमेरिका में सालनि जा साल रहियो आहियां ऐं इंग्लैंड में यूरोप जा ॿिया मुल्क घुमियो आहियां, पोइ रतु सड़ंदो हुयो। लैंसडाउन ब्रिज साईं ही जमाल ठही हुई 1884 में 1887 में कम शुरू थियो, 89 में पूरी थी। उन महिल ही मौजूदो माना 2 सालनि में एडी बड़ी ब्रिज ठही वई। असेंबल क्यों बस अच्छा लोग खणी आया असेंबल जोड़ींदा विया ऐं उन महिल मौजूदो छाकाणि जो बिगेर खंबे जे कैंटिलीवर कैंची टाइप ब्रिज उन महिल टेक्नोलॉजी न हुजण जे करे मौजूदु हुयो। सही सही ठीकु आहे न। पोइ बहरहाल ईफेल टावर पेरिस उन साॻे ई साल में ठहियो आहे जंहिं साल में हीअ ब्रिज ठही आहे जेको एफिल टावर आहे पेरिस। हा उन में जेको लोह लॻो आहे जेतिरा टन उन जे अधु जेतिरो लोह हिन पुल में लॻल 100% अधु ते लॻल आहे। हाणे हुते अरबे करोड़े माण्हू था अचनि, अरबे रुपयनि जी इनकम आहे, सैंपल आहे। हीअ असांजो सैंपल थी सघे थो जिते किथे, पर हिते हालत इहा आहे जो फटा टुटा पिया हूंदा ऐं ॿार वञी हेठि किरियो। बहरहाल लिख पढ़ फेडरल गवर्नमेंट सां मथे कागज़ी कारवायूं वठां मूं बि न छॾियो। पोइ उन्हनि जा ईंदा विया जवाब ॾे जवाब वठि जवाब। आख़िरी जवाब इहो आहे प्राइम मिनिस्टर हाउस जे थ्रू पाकिस्तान रेलवे जो। अच्छा त असांजे इस्तेमाल में न आहे, न ई असां वटि बजट अथव, असां न ॼाणूं। न रेलवे खे तव्हां छो जो तव्हां अयूं पुल तां रेल गुज़रंदी आहे न, उहा हाणे गुज़रंदी आहे, पहिरियों लैंसडाउन तां गुज़रंदी। इन लाइ ही छॾे ॾिनो रोड ऐं वर्क एंड सर्विसिस वारनि जो, सिंध गवर्नमेंट जो, उन्हनि बि छॾे ॾिनो। पोइ साईं उन्हनि जॾहिं मूंखे लिखत में ॾिनो ऐं उन में ई वरी उन्हनि सिंध गवर्नमेंट बि उन्हनि खे रिस्पॉन्ड न कयो फेडरल गवर्नमेंट खे। उहो लेटर खणी मां 199 जी कॉन्स्टिट्यूशनल पिटीशन फाइल कई 2020 में हिते सखर हाई कोर्ट में। हलंदो रहियो ॾे जवाब वठि जवाब वठा, मुख़्तलिफ़ बेंचूं आयूं, उन्हनि जो रिस्पॉन्स हुयो, कोर्ट जो केस हुयो। 2024 में जंहिं साईं जस्टिस सलाउद्दीन पंवर साहब ऐं जस्टिस मुबीन लाखो साहब जी बेंच आई। जस्टिस सलाह पंवर साहब पाण एंटीक्विटी जो लवर आहे न ऐं उनखे वॾी ॼाण आहे हिन सब्जेक्ट ते। सो उन्हनि हिन ॻाल्हि खे बिल्कुलु सीरियस वरितो, हिन केस खे हलायो ऐं पोइ हिते ऑर्डर थियो त हीअ पुल एंटीक्विटी सिंध जो जेको कल्चर खाते जो एंटीक्विटी ऐं आर्कियोलॉजी विंग आहे उनजे हवाले कई वञे ऐं सुठो फ़ैसिलो हुयो। हुननि बाक़ाइदा पोइ दिसंबर 2024 खां कमु शुरू कयो। 1 साल कमु हलियो। पहिरियों फेज़ इहे फुटपाथूं नयूं ठहियूं, इनखे टीपां थियूं, इहे सुरंगियूं हेठि वियासीं, उहे सील हुयूं, उन्हनि खे खोलियोसीं ऐं गिरलूं लॻियूं। माना पुल जी मालिकी पाइप लॻंदा मुख़्तलिफ़ कंपनियुनि जा पाणी जा, उहे कढायासीं, फुटपाथूं ठही वियूं, मालिकी थी वई। हाणे वरी ॿियो फेज़ शुरू थियो आहे जंहिंमें इन जो ॿियो हिसो जेका चैनल ब्रिज आहे उनजी नई फुटपाथ ऐं वरी सॼी पुल खे रंग नओं। हा हीअ रंग हिनखे असां ॼाणूं ॾिठो ई कोन्हे। इहे 2012 में कोई 2-3 बुर्श आया हुयो, बुर्शनि सां किथे थींदी। हींअर साईं वॾो कमाल जो रंग पियो थिए एंटीक्विटी आर्कियोलॉजी। मुंहिंजे ख्याल में इन जी हर साल बजट त ईंदी हूंदी न हिन जी का सालियानी बजट न रखी का कोन्हे। मां तव्हांजे तवसत सां सिंध गवर्नमेंट खे चवंदुमि हिन जी पूरी बजट हुजणु खपे। थोरी सही रिनोवेशन जे लाइ बजट थोरी सही। ही जेको सफ़ाई जो स्टाफ आहे इहो बि असांखे रोड़ी म्यूनिसिपैलिटी कंहिंजे ज़िम्मे में अचे थो, टूरिज़म डिपार्टमेंट जे। ही पुल हींअर सिंध कल्चर डिपार्टमेंट जे एंटीक्विटी ऐं आर्कियोलॉजी जो जेको डायरेक्टर जनरल आहे मिस्टर फता शेख साहब उन जे कस्टडी में आहे। हिते पुल जो इंचार्ज रशीदुल्लाह फुलपोटो साहब उन्हनि जो एम्प्लॉई आहे। सफ़ाईअ जा 4 ई एम्प्लॉई जेके आहिनि उहे मूं ज़ाती तौर ते साईं कुंवेर शाह खे रिक्वेस्ट कई
ऐं हुनखे शाबस आहे हुन रोड़ी म्यूनिसिपैलिटी मां ॾिना अच्छा उहे पिया कनि अञा हाणे पुरा आहिनि ॿिया बि वठंदासीं पर हुन ॾेई छॾिया हाणे ईअं त थियणु खपे न सिंध गवर्नमेंट खे करणु खपे हिन पुल जो प्रॉपर सालियानो बजट हुजे थोरो ई हुजे 2-2.5 लख महीनो ई हुजे पर हुजणु ज़रूरी आहे छो जो हिते भञडा थिए थी मोटरसाइकिलियूं अचनि थियूं हिते भञी वञनि था गिलूं या स्टाफ लाइ सामान खपे ॿुहारियूं खपनि कैंचियूं खपनि लाल मूलर खपनि सामान कुझु न कुझु नारो खपे मोटर सड़ी थी वञे पाणी मुख़्तलिफ़ आहिनि ई आहिनि बजट हुजणु बजट खपे ई असां उन्हनि खे चवंदासीं वस वारनि खे जेके असांजा व्लॉग ज़रूरु ॾिसंदा आहिनि जेके मिनिस्टर सेक्रेटरी साहब आहिनि हिकिड़ी सिंध असेंबली में हिन जे लाइ आवाज़ उथारिजे ख़ासि करे साईं नासिर शाह खे चवंदा जेके मेंबर बि आहिनि सिंध असेंबली जा या साईं अवैस कादिर शाह साहब उहे बि सखर जा आहिनि सिंध असेंबली जा स्पीकर आहिनि त हिकिड़ी बजट रखणु खपे सालियानी बजट रखो हिनजी त जीअं हिनजी रिनोवेशन थियणु खपे ऐं राति जो ख़ासि करे साईं लाइटिंग बि हुजे ॿुधायांव थो ॾींहं जो न आहे माण्हू ॾिसी ॿुधायांव थो बजट हुजणु खपे जंहिंमें सिक्योरिटी या ॿ स्टाफ हुजणु खपे CCTV सिस्टम हुजणु खपे जीअं फोटो गैलरी आहे इन में सेक्रेटरी साहब जो कल्चर डिपार्टमेंट जो ख़ालिद चाचर साहब उहो कमाल जो उन वॾो कोऑपरेट कयो पाण मथे चढ़ी वेंदो डॉक्टरनि ते हेठि सुरंगुनि में उहो साईं जन विया पोइ उन खां पोइ कलवट साहब आहे सेक्रेटरी उनजो रिस्पॉन्स बि पॉजिटिव आहे कल्चर जे एंटीक्विटी ऐं आर्कियोलॉजी जो ॾिसो तव्हां मां राइटर रहियो आहियां वकील पोइ आहियां मां वॾो तनक़ीद निगार आहियां सरकारी महकमनि ते तव्हांखे ख़बर हूंदी मां तारीफ़ तमामु घटि कंदो आहियां पर मां ऑनेस्टली स्पीकिंग हिते मां कुमेर अहमद शाह जी बि तारीफ़ कंदुसि ही इज़ अ वेरी कोऑपरेटिव हा हुन मुंहिंजो नंढो भाउ आहे हुन वॾी हेल्प कई आहे मुंहिंजी ज़ाती कुझु बि कोन्हे पर हिन मागनि खे कल्चर जे डिपार्टमेंट जे शाह साहब ज़ुल्फ़कार शाह बि वॾो रिस्पॉन्स हुयो आहे हिन में पुल जे मैटर में छो जो हिते आयो हुयो ऐं सतनि जे मैटर में वॾो रिस्पॉन्स आहे ऐं इज़त बि वॾी मिली अथनि इज़त माण्हू चवनि था त पहिरियों कल्चर जो कमु नज़र अचे थो हा पोइ सेक्रेटरी आहे कलवर साहब ख़ैर मोहम्मद नालो अथनि साईं जन जो उहो बि रिस्पॉन्स आहे पर DG एंटीक्विटी अब्दुल फताह शेख कल्ह बि आयो हुयो इहा मोटरसाइकिल वारी वीडियो ॾिठे आयो अची पहुतो कल्ह बि चए हाणे छा कयूं सो इहो कल्चर एंटीक्विटी पर हिन जो प्रॉपर बजट हूंदो न साईं ॾिसो न हिते तव्हां ॾिठो हूंदो सिडनी हार्बर ब्रिज वांगुरु न्यू ईयर नाइट थींदी आहे नाइट ॾाढी मां ॾिठी सॼे मुल्क में राति जो लाइटिंग जो को सिस्टम आहे लाइटिंग ते अचूं था हिन जो लाइटिंग जो हिन जो अयूब ब्रिज जो सखर बैराज जो हिकिड़ो प्रॉपर बजट बि आयल आहे अच्छा ऐं उहो रखियल बि आहे ऐं उहो सखर बल्दिया वटि हुयो पर मां वरी कोर्ट में हलियुमि त सखर बल्दिया जो हिते तालुक कोन्हे हिन जो मदर डिपार्टमेंट आहे एंटीक्विटी आहे हुननि जो रेलवे आहे हुनजो इरिगेशन आहे बहरहाल पोइ मामला विच में काफ़ी हाई लेवल ते उथियो पोइ मूंखे चवंदो छा कजे मूं चयो साईं MOU साइन कयो डिपार्टमेंट जो पोइ शुरू कयो उहो मामलो सेटल डाउन थियल अथनि पाण में खाता MOU साइन कंदा सभु गवर्नमेंट जा डिपार्टमेंट पोइ मूं इन करे हुनखे सलाह ॾिनी त हाली लाइटूं न आणो रंग पियो थिए लाइट वणंदो त लाइटुनि रंग में तबाह थींदियूं उन्हनि इहा ॻाल्हि मञी उहो हाली ब्लॉक आहे पर हिन ते फुल लाइटिंग जो आहे बजट बि आहे प्रोग्राम बि आहे पर हिते स्टाफ हुजणु खपे सिक्योरिटी जा 2 ॼणा हुजणु खपनि सफ़ाईअ जा 4 मुलाज़िम असांखे रोड़ी म्यूनिसिपैलिटी जे थ्रू मिलिया आहिनि पर 4 कम छो जाने ॿी बि पुल आहे ॿिया बि हुजणु खपनि ऐं प्रॉपर बजट हुजणु खपे 2-3 लख असांखे महीने जो असांखे न मतलब जेको पुल जा जेको खर्च थिए थो अखराजात थियनि था ऐं त जेको वॉलंटियरली आया कमेटी जो मेंबर आया या कोर्ट में एडिशनल एडवोकेट जनरल साहब खे रिपोर्ट ॾींदो आहियां हीउ कमु थियो आहे हाई कोर्ट जो आयन बोर्ड आहे ऐं साईं जस्टिस साहब जो ज़ाती इंट्रस्ट आहे उहे पुछंदा रहंदा त किथे कमु पहुतो उहो इहे शयूं बाक़ी त हाणे सरकारी महकमा आहिनि बिल्कुलु ऐं उन्हनि खे चवंदासीं असां जेके तारीख़ में नालो अमर करणु चाहिनि था असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि ख़ासि करे जेकॾहिं तव्हां हमेशह जे लाइ ज़िंदा रहणु चाहियो था त अहिड़ा कम कयो पंहिंजे शहरनि जे लाइ पंहिंजे ॻोठनि जे लाइ जेको ज़िंदगी भर माण्हू ईंदड़ नस्लूं बि तव्हांखे यादि रखनि जीअं हाणे असां यादि रखूं था उन्हनि माण्हुनि खे जिन पंहिंजे नालनि सां हिते यूनिवर्सिटियूं ठारायूं कॉलेजिस ठाराया या जेके सुठा सुठा कम कराया त उहे पाण त फोत थी विया आहिनि उन्हनि खे 100 साल गुज़री चुका आहिनि पर उन्हनि जा नाला अॼु बि ज़िंदा आहिनि ऐं उहे तारीख़ में ज़िंदा आहिनि ऐं हूअं बि हिकिड़ो शेर आहे साईं त जो आम उजारे सो जीअंदो रहंदो सो जी उजियारे सो जीअंदो रहंदो मूंखे तारीख़ ऐं पक ॾिनी आहे जो सिंध संवारे सो जीअंदो रहंदो तो सिंध संवारियो साथ सलामत ईंदड़ वरी विलाग ताईं मूंखे इजाज़त हाणे तव्हांखे असां ॿाहिरि ब्रिज घुमाईंदासीं असांजे ॿिए एपिसोड में साईं बि गॾु हूंदो साईं रशीदुल्ला साहब बि गॾु हूंदो त उन लैंसडाउन ब्रिज बि तव्हांखे ॾेखारियूं था पार्क बि ॾेखारियूं था हिन विलाग ताईं मूंखे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़।